जो मुझे नबी फरमायो ज़करहुमुल्लाह फी मन इंदह, सजी दुनिया अल्लाह अल्लाह करे, अल्लाह के याद कंदी आहे, अल्लाह वरी हिन मदरसे वारन के याद कंदो आहे। तई याद करियो न करियो, अल्लाह पे याद करे हिनन के। ज़करहुमुल्लाह फी मन इंदह, जेके कुरान पढ़न था, पढ़ाइन था, सिखन था, सेखारीन था, उनन जा तज़किरा मले आला जे मजलिसन में तव अर्श ते इनन जा तज़किरा। इन का वधीक का वजह थींदी इस्लामाबाद में के जो तज़किरो थे मुझा दोस्तों जीजो इहा चंग मुनसी ना है, चंग मुनसी है शहजादगी। असल वजाहत इहा है जो रब्बे जुल जलाल वट अर्श ते तवा जो नालो वठी जिक्र थे ए अल्लाह वट नालो वठी तज़किरो उनन जो थींदो आहे जेके कुरान पढ़ंदा आहिनि, कुरान पढ़ाईंदा आहिनि। अल्लाह शाला पाण सभिनी खे अहलियाने मदरसा के कदर जी निगाह सां ॾिसण जी तौफ़ीक़ ॾे। दामे दर में सुखने पंहिंजे फ़िक्र सां, हमदर्दी सां, पंहिंजे नेक जज़्बात ऐं नेक नियतुनि ऐं नेक दुआउनि खे वाबिस्ता करियो मदरसनि सां। कंदव सभई इंशाअल्लाह। शर्मिंदा कोन थो करियां, फ़िक्रमंद थो करियां। पहिरीं पाण खे पोइ तव्हां खे पंहिंजा मथा ढकियो पूरी ज़िंदगी। पंहिंजे चेहरे ते मुंहिंजे नबीअ जी सुहारी टिनी पासनि खां मुठ बराबरि हुजे पूरी ज़िंदगी। पंहिंजा पांचा भेडन का मथे रखो पूरी जिंदगी। पंहिंजे इलाके जे नेकन वारो लिबास पायो पूरी जिंदगी। सच पुछो चार कम न कंदाओ तव्हां हुजूर जे हुलिये के पाइण वारा थी वियाओ ऐं हाणे बिशारत हुजनव तव्हां जो हशर क़यामत ॾींहुं हुजूर जे कदमनि में थींदो। जेड़ो तशब्बुह, जेड़ी मुशाबहत, जेड़ो हुलियो तेड़ो हशर। अखिन के झुकायो, कन्नन के गलत आवाजन खां बचायो, ज़बान के नरम करियो, कंहिंजी तौहीन तज़लील खां पाण बचायो, हथन के सखी करे खिदमत जो आदि करे ज़ुल्म खां बचायो, पंहिंजे सीने के मर खां, मेर खां, वेर खां, हसद खां, साड़ खां बचायो, पंहिंजे पेट में हलाल खाओ, बच्चन के हलाल खारायो, सतर पाक दामन रखो, बेहयाई खां बचो, ही टंगू अल्लाह जे राहुन में फिरायो, दीनी कमन में थकायो, पंहिंजे बच्चन के दीन पढ़ायो, पंहिंजे अमड़िन भेनरुनि खे पर्दो पोती सेखारियो, बालिग थींदी पंहिंजे बच्चन जा न्याणियुनि जा सादगी सां जल्दी फर्ज़ लाहियो, 5 वक्त पाबंदी सां निमाज पढ़ी पढ़ी हुजूर जो अखियूं ठारे हुजूर जूं दुआऊं वठो। मुसलमान ऐं बेनिमाज़ी थी नथो सघे, कॾहिं निमाज न छॾियो, 5 वक्त पाबंदी सां पढ़ो, सफ़र हज़र में बि निमाज न छॾियो। अचे पियो रमज़ान, बल्कि अची वियो आहे रमज़ान, रजबो शाबान आया माना रमज़ान आयो। पाण ॻणींदा आहियूं कॾहिं रमज़ान वेंदो, मुंहिंजा नबी रजब खां ॾींहं ॻणींदा हा ऐं रोई दुआ कंदा हा त अल्लाह कॾहिं रमज़ान ईंदो। रमज़ान अल्लाह सेहत सलामती पिया घुरंदा हा मुंहिंजा नबी। रमज़ान के समोसन पकोड़न जो महीनो न बनायो, रमज़ान के सुधरण जो महीनो बनायो। रमज़ान के सुधरण जो महीनो बनाइण आसान, 3 कम करियो बस। 2 कम करण जा अथव, 1 छॾण जो। तव्हां रमज़ान के खानकाह बनाए छॾियो, तव्हां रमज़ान के सुधरण जो महीनो बनाए छॾियो। 3 कम करियो, 2 करण जा, 1 छॾण जो। 2 करण जा, ॾींहं जो हुजे रोज़ो, रात जो हुजे तरावी जो एहतमाम, ऐं 1 कम छॾण जो त पूरो रमज़ान जे कंहिं घड़ीअ में अल्लाह के नाराज़ करण वारो को कम न कयो, न ॾिसण जो, न ॿुधण जो, न सीरत जो, न सूरत जो, न घर गृहस्थी कारोबार जो, को अल्लाह जी नाफरमानीअ जो कम न करियो। सॼो महीनो ए 3 कम कंदाओ, तव्हां रमज़ान के मदरसतुल ईमान बनायो। इंशाअल्लाह ही रमज़ान तव्हां के सुधारे, रब्बे ज़ुल जलाल जे तरफ़ां तव्हां के मुत्तकी हुजण जी सनद ॾियारींदो। लअल्लकुम तत्तकून, अल्लाह जो वादो आहे। रमज़ान मिलियो ई मुत्तकी थियण लाइ। सरंदी वारा ज़कात ॾियनि, ज़मींदार पंहिंजे फसलुनि जो 20 हिस्सो अल्लाह जे राह में कढंदा कनि। पाड़ी पतीअ जो ख़्यालु कजे, मिटी माइटी जोड़जे, पंहिंजे माउ पीउ जा पेर धोई पियो। इहो बि असांजे मुआशरे जो वॾो नासूर आहे। चङा भला पंहिंजे माउ पीउ खे नथा लेखी, पंहिंजे माउ पीउ खे तिखियुनि निगाहुनि सां न ॾिसो, उन्हनि जे पेर दिघा न करियो, उन्हनि जे मथां आवाज़ बुलंद न करियो, उनखे पुठ न ॾियो। उन्हनि जूं दुआऊं जन्नत जूं हवाऊं अथव। तव्हांजो बेनिमाज़ी वालिद, तव्हांजी बेनिमाज़ी माउ, इन जे कदमनि जे हेठां जन्नत अथव। पीउ तव्हांजे जन्नत जो दर अथव। दुआऊं वठो पंहिंजे माउ पीउ जूं। पंहिंजे ज़ालुनि सां भलो बर्ताव करियो, ज़ालुनि खे गारियूं न ॾियो, भूंडा न ॾियो। इहो चङो मुड़ुस न आहे। मुंहिंजे नबीअ फरमायो कमीनो आहे हो जेको ज़ालुनि खे दॿाए। मोबाइल के सहूलत जो दर्जो ॾियो बस। हिन मोबाइल जे फितनन खां बचो। अकेलाईअ में ही टच मोबाइल ज़ुलेखा अथव।
जेका चवे पई हर नौजवान के हई तलक हलिया, लेकिन हर नौजवान खुदा जो खौफ पंजे दिल में पैदा करे, अकेलाई में न टच मोबाइल के खिताब करे चे माज़ अल्लाह ऐं अल्लाह जी पनाह तो घुरा तुझे शर का मोबाइल। इन मोबाइल के खुदा का टुटण जो जरियो न बनायो, इन मोबाइल के सहूलत जो दर्जो दियो बस। बाकी रहो पंहिंजो माज़ी जेको गुनाहनि सां भरियल आहे। घबरायो न, ॾोही आहियूं पर के माण्हूअ जा ॾोही थोरे ई आहियूं जो घबरायूं। वेंदासीं त लोधे कढंदो। ॾोही आहियूं अहिड़े बाझारे रब जा जेको रुसंदो बि पाण आहे, परचाईंदो बि पाण आहे। हिकिड़े जुमिले ते परचंदो आहे अल्लाह जेको खाजिल नादिम थी पशेमानीअ में बस गर्क थी दिल सां चवे ऐ अल्लाह हाणे कोन कंदुसि, तूं मूंखे माफ़ी ॾे। पोइ फर्ज़ कज़ा करे, हक़ अदा करे, गुनाह छॾे नी ज़िंदगी शुरू करे। हेॾा रुठलनि खे परचाईंदो, पटका लाहे धूड़ कंदा। रब खे जुमिलो चवंदो, अल्लाह हुनखे ईअं पाक कंदो ॼण माउ हिनखे अॼु ॼणियो आहे। पोइ न तौबा खे पक्को करियो, अल्लाह जे राहुनि में फिरी, नेकनि जे सोहबत में रही, ज़िक्र फ़िक्र सां जुड़ी, पंहिंजे इलाक़े जे आलिमनि सां जुड़ी, उन्हनि जी पुठ मुठ थी, अक़ीदे खां जिहाद ताईं सॼो दीन सिखी पंहिंजी ज़िंदगी पुरनूर करियो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में तौबा खे ज़िंदा रखो। कंदो सभई इंशाअल्लाह। केरु अल्लाह खे राज़ी कंदो हथ मथे करियो। अल्लाह ताला क़बूल फरमाए।